जेको लालन जूं लाशां ॾिसी न रुनो, अॼु सतगुर जे शरीर जी हालत ॾिसी रोई पियो। जेड़ी माल रोइण लॻो, भाई दया सिंह चवंदा मान सिंह सतगुर खे जाग थी वेंदी, काबू कर पाण ते। मान सिंह चवंदो दया सिंह ओ कीअं काबू कयां, जंहिं गुरु जे इश्नान लाइ पाणी भरे ईंदो हुउमि, जंहिं गुरु खे मथो चवर कंदो हुयुमि, अॼु गुरु जी हालत अहिड़ी ॾिसां थो, पोइ कीअं पंहिंजे मन खे रोकियां। जिए चरणन ते हथ रखिया, चरणन के चुमण लगा, पानी अखिन जो उन चरणन ते किरियो। गुरु गोबिंद सिंह महाराज हिकदम सा श्री साहिब में हथ विधो, केरा? जिए उथिया ॾिठो केरा। सतगुरु चंदा दया सिंह तव्हां? धर्म सिंह मान सिंह तव्हां? भाई दया सिंह चंदा दाता सब कुछ वारे अज सकून जू निंड्रा करेंदो। गुरु गोबिंद सिंह महाराज चंदा ओ बेटा कंहिं चवा सब कुछ वारियो आ, तव्हां चओ था अजीत वारियो आ, जुझार वारियो आ। ओ यकीन कयो दया सिंह, मांखे अज भी तुझे चेहरे में पंहिंजो अजीत नजरे थो। मान सिंह मांखे अज भी तुझे चेहरे में पंहिंजो जुझार नजरे थो। कंहिं चवा मां पंहिंजा लाल वारिया आहिनि, मां त इहे ॿ ॾिना नी, तव्हां ॾिसो मांखे रब टे पाण सां गॾु ॾेई छॾिया। अहिड़ो जिगर गुरु गोबिंद सिंह महाराज जो। माछीवाड़े जे जंगलन में सात संग जी सॼो इतिहास सिर्फ़ 2 घंटनि जो माछीवाड़े जो इतिहास ज्ञानी पिंदरपाल सिंह जी खयो। सिखनि सां मिलण, सिखनि खे दर्शन ॾियण। उते माछीवाड़े जे वञण में, जंगल जे वञण में हिकु वजह हुई सतगुरु जी, त वया छो हुया? सतगुरु खे भाई गुलाबो पंजाबो घर वठी विया हुया पंहिंजे। जेड़ी माल सतगुरु वया उते भाई गुलाबे खे आवाज ॾेई चवंदा, भाई गुलाबा इनी पिंड में, इनी गोठ में कोई माई गुरदई रहंदी आ? हा दाता रहंदी आ। चे निहाले खत्री जी मां आहे? चे हा। चे असां माछीवाड़े जे जंगल में तॾी आयूं, उहा माई अलाए केतिरनि सालनि को हिकिड़ो कपिड़ो वॻो ठाही थी वेठी आ, पंहिंजे हथ सां ठाहे थी। एतिरी हद ताईं उहो ठाहींदे ठाहींदे उन्ही जो इंतज़ार एतिरो गहरो थी वियो आहे, इंतज़ार कंदे कंदे अखियुनि जी रोशनी बि ख़तम थी वई अथसि। वञ उन्ही माई को कपिड़ो वठी आ, चएसि गुरु गोबिंद सिंह महाराज तुंहिंजो उहो वस्त्र वठण लाइ आया आहिनि। जेड़ी माल भाई गुलाबो वञी करे दर खड़काए थो निहाले जे घर जो। भाई निहाले दरवाज़ो खोलियो, चवंदा गुलाबा एॾी देर सां तूं, सब सुख आ? भाई गुलाबो चए थो निहाला तुझी मां वेठी आ? सुमी त नाहे पई, देर थी वई आ। भाई गुलाबो चए थो ओ तूं चवंदो, निहाले चयो भाई गुलाबे खे, तूं चवंदो सुमी त नाहे पई, मांखे त मां खे निंड कंदे ॾिठे अलाए केतिरा साल थी विया आहिनि, सुम्हे ई नथी। अखियुनि मां निंड बि ख़तम थी वई अथसि, अखियुनि जी रोशनी बि हली वई अथसि। सॼो ॾींहुं उन कपिड़े खे तके थी, वाहिगुरु वाहिगुरु जपे थी, सुई कढंदी आ, वरी विझंदी आ, कढंदी आ, वरी विझंदी आ। अखियुनि में इंतज़ार एॾो अथसि गुरु गोबिंद सिंह महाराज जो दर्शन लाइ। प्यासी एॾी आ, दरवाज़े तो नज़र ई परे नथी करे। गुलाबा अखियुनि में निंड काॾो आयसि? जेड़ी माल चयई अखियुनि में निंड नथसि, गुलाबो चए थो निहाला जंहिं सतगुरु जे इंतज़ार में तुंहिंजी मां ॾींहुं राति लॻी वेठी आ न, उहो कलगीधर पातशाह मुंहिंजे घर वेठो आ। मांखे मोकिलियो अथई तुंहिंजी मां खां उहो वस्त्र वठण लाइ। जीअं आवाज़ ॿुधी कलगीधर पातशाह, माई एॾी कुराड़ी थी चुकी, हिकदम सां अंदरो रड़ करे चई थी निहाला मां छा थी ॿुधां, कलगीधर पातशाह आया आहिनि। अखियुनि में रोशनी त हुयसि न, धिका थाबा खाईंदी, कंहिंसां टकराई थी, धक खाईंदी अची दरवाज़े ते पहुती, निहाले जी बाह पकड़े चई थी निहाला हल मांखे वठी हल गुरु गोबिंद सिंह महाराज ने। रात जो निकती आ, भाई गुलाबे जे घर वञनि था, वेंदे सार माई गुरदई ॾिसी त नथी सघे, रोशनी अखियुनि में आहे न, दर्शन नथी करे सघे। हाणे उहो वस्त्र जेड़ी माल रखण लॻी अॻो, सतगुरु चवंदा मां इहो वस्त्र तूं वाहिगुरु वाहिगुरु जपी दे ठाहियो आ,
तू हमेशा सिमरन कंदे याद कयो पो यो वस्तर हेठों पेरन में न विछाई असांजे कुल्हन ते विझ। जेड़ी माल कुल्हन ते विधो माई गुरदई चए दी दाता एडा साल इंतजार कयो पोड़ी थी वई अखिन मो रोशनी भी खत्म थी वई हाणे माफ़ कजाए नी दीद सां तुझा दीदार नथी करे सघां। सतगुरु चवंदा मां नथी ॾिसी सघे दाता नथी ॾिसी सघां अखियूं बंद कर। जीअं अखियूं बंद कई सतगुरु चवंदा मां चओ वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु। सतगुरु चओ मां अखियूं खोल। जीअं अखियूं खोलियई दियो हले पियो दिए जी रोशनी में माई गुरदई जेके अखियुनि जी रोशनी खत्म थी वई खोलदे सार दीदार गुरु गोबिंद सिंह महाराज के बोले सोनिहा। दीदार गुरु गोबिंद सिंह महाराज जा थिया। हाणे हथ जोड़े चए दी दाता एडा साल इंतजार कयो काथे तुझा दर्शन थी पैन तू अज कृपा कई आ तुझा दर्शन थिया आहिनि। अज मुंहिंजी हिकड़ी वेनती परवान कर। जे मां तू हुकुम कर। जे दाता वेनती कयां दी हिक कम कर अज ताईं इंतजार कयो आ तुझा दर्शन कयां। अज एडन सालन खां पोइ दीदार थियो आ इन अखियुनि में तुझो चेहरो नूरानी वसी वियो आ। हाणे काथे ये अखियूं वरी दुनिया जा रंग ॾिसी तोखे न विसारे वेन। हिक कम कर अज मुंहिंजो साह इते पूरो कर जी अखियूं तोखों पोइ ॿिए कंहिंखे न ॾिसी सघे। जेड़ी माल वेनती कई सतगुरु चयो माई अखियूं बंद कर। अखियूं बंद कई मूल मंत्र सतगुरु पढ़ायो। मूल मंत्र जो जाप करे जेड़ी माल मथो टेकई एड़ो मथो माई गुरदई टेकियो जेको वरी खयो ही न गुरु गोबिंद सिंह महाराज चरणन में। केड़ो गुरु नानक जे घर केड़ी रीत हलाई आ जे सतगुरु गुरु तेग बहादुर साहब जो सीस धड़को अलग थे तो सिर्फ सीस भाई जेते जी सीने सा छाती सा लगी 5 ॾींहं सफर करे सिखन के दर्शन ॾियण वञे तो। अज जे सतगुरु सब कुछ वारन ता सब कुछ लुटाइन ता पो भी मन में आ के मुंजा सिख मुंजो इंतजार करिंदा माके वञी करे दर्शन ॾियण। एड़ी अनोखी जंग थिया चमकौर जी जाथों गुरु सिख बचाए वियो पुट को हाए वियो। सफर चमकौर जी घड़ी जो इते पूरो थियो। हाणे सफर थे तो दादी जो पोटरन सां गॾु शुरू। जड़ी माल सरसा विछोड़ियो दादी मां बाबा जोरावर सिंह बाबा फतेह सिंह साध संग जी बाबा जोरावर सिंह जी पैदाइश 1697 जी शहादत थी 1704 में। अंदाजो लगायो उम्र घणी 7 साल।